शहदादपुर में लुंडो शाख के आबादगारनि लुंडो शाख के पुछड़ी के 16 वाटर कोर्सन में पानी के खोट खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौके ते अॻुवाणनि KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जेको है वो लुंडे शाख में मुसलसल पानी की खोट जेको जैमें असो खरीफ भी कोन थो इन्हनि असो खरीफ तबाह करे छॾियो। हींअर जेको असांजी कणक की पोखी की मौसम जीअं शुरू थी है 25 अक्टूबर का वठी इन्हनि असांजी पुछड़ी जे जेको है 16 वाटरनि जो पानी बंद करे छॾियो आहे। ही आबादगार कणक पोखे कोन सघिया आहिनि, जिन पोखी उन्हनि जी सुके पई। असांजो इहो मुतालबो है त लुंडे शाख की पुछड़ी जे 16 वाटरनि खे पानी ॾिनो वञे। उन खां पोइ इहो लुंडे शाख ते जेके गैर कानूनी मथे पाइप ऐं गुंदियूं लॻल आहिनि ऐं धिका लॻल आहिनि उहे कढाया वञनि, लुंडे शाख की खाटी कराई वञे। असांजो उन जे लाइ आहे त जीअं ही पुछड़ी जा जेके आबादगार आहिनि हिननि जो जेको रोज़गार आहे कणक इहो हिननि खां न खसियो वञे। असांखे फुल फोर पानी ये एहतजाज असांजो लुंडे शाख में पानी की खोट जे करे है। हींअर हिन वक़्तु पुछड़ी जा तक़रीबन 16 वाटर आहिनि जंहिंमें हज़ारे एकड़ ज़मीन आहे उहा जेको आहे बंजर थी वई आहे। उते जेको आहे माण्हुनि किन जेको आहे पोखाई कई आहे त उन जे लाॻाड़नि जे लाइ पाणी कोन्हे। के अहिड़ा बि ज़मीनदार आहिनि या आबादगार आहिनि जिन जेको आहे अञा ताईं फ़सुलु पंहिंजो कणक जो काए न सघिया आहिनि। हालत इहा आहे त हींअर उते पुछड़ी में जेको आहे माल जे पीअण जे लाइ बि पाणी कोन्हे। ही नाल इंतिज़ामिया इरीगेशन डिपार्टमेंट जंहिंमें ही पंहिंजो SDO खां वेंदे एक्सियन पंहिंजो AC चीफ इंजीनियर या सेक्रेटरी इरीगेशन इहे सभु इन्वॉल्व आहिनि। मां हिकिड़ो दौर ते जर जो पानी कड़ो आहे, माल लाइ पीअण लाइ पाणी कोन्हे। मुंड में तो मिठो पानी आहे, पुछड़ी में ज़ुल्म आहे, माण्हुनि लाइ पानी पीअण लाइ बि कोन्हे। ॿियो ज़मीनदार परेशान आहिनि। लुंडे मुतालबो इहो आहे कि असांजा धणी वारिस थियनि, असांखे पाणी ॾियनि, लुंडे शाख जे पुछड़ी वारनि जे संभाल करनि। उन सां ज़ुल्म आहे, ज़ाती आहे वॾी, को धणी सां ई कोन्हे असांजो। लुंडे शाख में पानी की खोट के खिलाफ़ है, मुसलसल खोट के खिलाफ़ है। असां वटि जेके 20 खां 25 अक्टूबर का असां वटि कणक जी ऐं सरियों जी तक़रीबन 10 अक्टूबर का सरियों जी काई शुरू थींदी आहे। 20 खां 25 अक्टूबर का असांजी कणक जी काई थींदी आहे। लेकिन हालत इहा आहे जो असां वटि उन टाइम थोरो बरसाति जे करे पाणी हुयो ताकी सरियों जो कुझु फ़सुलु कायोसीं, लेकिन उन खां पोइ पाणी जेको बंदि थी वियो आहे त अञा ताईं पाणी न आयो आहे। हाणे सरियों जा फ़सुल जेके कायासीं उहे बि सड़णु शुरू थी विया आहिनि, कणक जी काई न थी सघी आहे। असांजो एहतजाज जो कोई इहो ई आहे त इंतिज़ामिया खां अपील आहे त महिरबानी करे असांखे जल्द खां जल्द चेट जो पाणी असांखे ॾिनो वञे ताकी असां पंहिंजो ज़मीनूं आबाद करे। ख़ासि करे वज़ीर आला खे ऐं चीफ जस्टिस खे चऊं था त हिननि जा जेके बि पाणी जेका 1.5 महीने खां 2 महीननि खां शाख लुंडो बंदि पई आहे त हीअ ज़मीनदार हारी चारा हाणे किथां चेटकाईंदा ऐं हुन ते पाणी हींअर मुसलसल पाणी हूंदे बि न आहे। इहा हिकिड़ी नाइंसाफ़ी ऐं हिकिड़ो ज़मीनदारनि जो हारियुनि जो जेरो जांगदो क़तल। आज के लुंडे शाख जे पुछड़ी जे 16 वाटर जे आबादगारनि असीं इन्हनि सां गॾु आहियूं। अवामी तहरीक ऐं ॿिया साथी दोस्त जेके बि आहिनि उहे असीं इन्हनि सां गॾु आहियूं। त हिननि जो जाइज़ मुतालबो आहे त हिननि खे फुटी फसलनि करोड़े रुपया उहो तबाह करे छॾिया। हज़ारे एकड़ बनी आहे उहा तबाह करे छॾियूं। वरी हींअर काई जो टाइम आहे, कणक जे काई जो टाइम आहे त हिन वटि पाणी न आहे। असां लुंडो डिस्ट्रिक्ट जे पुछड़ीअ जा 78 RD खां हेठि जेके आबादगार आहियूं तक़रीबन 14 वाटर 11 आर खां ऐं 20 एल खां टेल ताईं उन्हनि में जेका पाणीअ जी हथरादू खोट कई पई वञे ऐं असांजो हक़ ॿियनि खे मथे वाटरनि कोरनि जे हवाले कयो पियो वञे। पाइप लॻाए करे या उन्हनि खे वाटर अलो में लॻा पिया आहिनि, को बि उन्हनि ते कंट्रोल कोन्हे। असांजो मुतालबो आहे त हीअ ऑफिसर जेके सुता पिया आहिनि इहे सुजाॻ थियनि ऐं असांजे वाह में जेको पाणी घुरिबियलु आहे उहो हमेशह माना तक़रीबन 1.5 फुट घटि ई घटि रखियो आहे। उहो पाणी जेको 10 साढा 10 ते पुराओ कोन्हे, 11.5 घटि में घटि हिन कुंभलिमा खे पाणी ॾिनो वञे। पुछड़ी आबादगार अॼु मजबूर थी हिते एहतजाज लाइ निकिता आहियूं। मुसलसल असां 2 महीननि खां वठी आला अमलदारनि खे आपाशी अमलदारनि खे मथे एप्लीकेशन ॾिनियूं आहिनि, चीफ सेक्रेटरी ॾिनो, सेक्रेटरी खे ॾिनियूं आहिनि, चीफ इंजीनियर खे ॾिनियूं आहिनि, पर अञा ताईं को बि तदारक न थियो आहे। कतीअ फसल में मुतालबो इहो आहे त ऑफिसर असांखे पाणी ॾियनि। हा, रिश्वत वठनि था, मथे पाणी लोढ़ाइनि था, हर वाटर फुल खुलिया पिया आहिनि, को असांजो अज़ालो थी न आहे अञा तोड़े। पाणी आयो उन में असां कुझु बसर कयो, कुझु सरें काई, सभु असांजो सुकी सड़ी ख़तमु थी वियो। असांजे माल जे पाणी पीअण जेतिरो उहो बि असांखे कोन था ॾियनि। जय हुस्न जिंदा ज़मीर दी हसत रसा वड़ई तवा कंदो हलो वंदे सारो समाज
से यो धरती खां कई वञे जेको हिननि असांजे लुंडे शाख जे 16 वाटरनि सां जेको ज़ुल्म कयो आहे इन चेट में पानी न आहे छो भला असां इंतज़ामिया खां पुरज़ोर मुतालबो कयूं था इन एहतजाज जे ज़रिए आबाद गारनि जी ॻाल्हि पाण ॿुधीसूं ही मुतालबो कनि था त लुंडे शाख में पाणी ॾेई असांजी परेशानी दूर कई वञे। कैमरामैन अब्दुल हकीम मंगीअ सां गॾु शाद अली मंगी, KTN न्यूज़, शहदादपुर।